कराची ऐं खैरपुर में पुलिस कैनालनि जे मंसूबनि ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ वकीलनि जे धड़नि ते चढ़ाई करे ॾिनी, जंहिं दौरान मुज़ाहिमत ते केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया। पुलिस क़ौम परस्त अॻवाननि खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। कराची जे इलाइक़े गुलशन हदीद लिंक रोड ते कैनालनि जे मंसूबे ख़िलाफ़ वकीलनि जे एहतजाज जारी हो, जिते पुलिस पहुती त हिकु वकील पुलिस एहलकार खे ॾंडो हणी कढियो, जंहिं खां पोइ पुलिस वकीलनि ते लाठीचार्ज शुरू करे ॾिनो। पुलिस जे लाठीचार्ज सबबि हिकु वकील ज़ख़्मी बि थियो। हिकु वकील गिरफ़्तार कयो वियो। पुलिस इख़्तियार जो चवणु आहे त मुज़ाहिरे में शामिल वकील पुलिस एहलकार खे ॾंडो हयो, जंहिं खां पोइ लाठीचार्ज कयो। इन हवाले सां वकीलनि तरफ़ां पुलिस एहलकार खे ॾंडो हणण जी वीडियो बि सोशल मीडिया ते वायरल आहे। गुलशन हदीद मां मुज़ाहिरीन छेड़ विछड़ थी विया। ॿिए तरफ़ खैरपुर में फैज़गंज में वकीलनि ऐं क़ौम परस्तनि तरफ़ां कैनालनि जे मंसूबे ख़िलाफ़ धरणो हणंदड़नि जे एहतजाजी कैंप ते पुलिस हमलो करे ॾिनो। पुलिस मुज़ाहिरीन खे छेड़ विछड़ करण जे लाइ शैलिंग ऐं हवाई फायरिंग बि कई। मछिल मुज़ाहिरीन पुलिस ते पथराव कयो ऐं पुलिस मोबाइल खे भंजरा जो निशानो बणायो। शैलिंग ऐं हवाई फायरिंग सबबि इलाइक़ो ख़ौफ़ जो मंज़र पेश करण लॻो। पुलिस ॿिनि मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार करे वरितो आहे। क़ौम परस्त पार्टी जे कारकुननि पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे गिरफ़्तार कयल अॻवान खे आज़ाद करण जो मुतालबो कयो। मुज़ाहिरीन छेड़ विछड़ थी विया, जंहिं खां पोइ हेवी ट्रैफ़िक जी अचु वञु बहाल थी वई। पर हाणे इहे इतला साम्हूं आया आहिनि त कुझु मुज़ाहिर हिकु दफ़ो ॿीहर धरणो हणी वेही रहिया आहिनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हालतूं खैरपुर ऐं कराची में जारी धरणनि ते पुलिस चढ़ाई ऐं छिकताइण जूं ख़बरूं साम्हूं आयूं आहिनि, जंहिं खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो तेज़ कयो वियो आहे।